अस्सलाम वालेकुम नादरीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। नादरीन, अॼु जे हिन प्रोग्राम में ज़िक्र कयूं था त कश्मीर ज़िले अंदरि जेका मिनी मार्शल आहे इहा कंहिं लॻराई आहे। इन मार्शल पोयां कंहिंजा हथ आहिनि, बदअमनी जी बाह आख़िर छो भड़कियल आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे जीअण जो को बि हक़ न आहे जेको कश्मीर ज़िले अंदरि मुखालफ़त कंदो या मारायो वेंदो, कूड़नि केसनि में फासायो वेंदो या पंहिंजे घर खां बेदख़ल थींदो, मिल्कियतनि खां बेदख़ल थींदो या उनजो घर ड्राहियो वेंदो। उन सां गॾु हाणे इलेक्शन वेझी आहे, छाकाणि त इहे सॼा उमेदवार वरी तव्हां ॾे ईंदा, छो जो इन्हनि एतिरा तरक़ियाती कमु कराइनि। हीअ सॼी जेके टेबल आहे, हीअ सॼो टेबल भरियल आहे, हीअ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, छाकाणि तव्हां ॾे अचनि त घटि में घटि तव्हां हुनजो शुक्रिया त अदा करे सघो त भई तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां वाक़ई वोटनि जा हक़दार आहियो। ॻाल्हि जी शुरूआति कयां थो। कश्मीर ज़िले अंदरि इहो ट्रेंड ठही वियो आहे त भई जेको माण्हू मुखालफ़त कंदो उहो या मारायो वेंदो या पंहिंजे ज़मीननि पंहिंजी मिल्कियतनि खां बेदख़ल थींदो या कूड़नि केसनि में फासायो वेंदो। सबबु सिर्फ़ु इहो आहे त जेके लुटमार हले पई ज़िले अंदरि, उहो मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदुसि। तव्हां हैरान थी वेंदो त एतिरा वॾा तरक़ियाती कम थिया ऐं तव्हां सभु बेख़बर आहियो। इन करे ही माण्हू सभु पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में हुजनि, ही सभु माण्हू पंहिंजे झेड़नि में, पंहिंजे फ़सादनि में, पंहिंजी परेशानियुनि में हुजनि, त ही जेका असुलु जेका वारदात जेका गेम कनि था ऑफिसरनि सां मिली भगत करे, जेके चूंडियल नुमाइंदनि जेका गेम आहे, उनखां आम माण्हू बेख़बर हुजे। हाणे शुरूआति कयां थो मां कश्मीर तालुके खां, पोइ ही कंदकोट तालुको बि आहे, उन सां गॾोगॾु तंगवानी तालुको बि आहे। हिन में केतिरा लातादाद तरक़ियाती कम थिया आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदुसि। हे जेके साइड टेबल जी भरियल आहे, हीअ उहे कम आहिनि ऐं हीअ वरी उहे आहिनि जेके शायदि हिन प्रोग्राम में मां कयां त वरी मूंखे 2-3 ॿिया प्रोग्राम करणा पवंदा, तंहिंजे करे हीअ वरी ॿिया काग़ज़ आहिनि, इन ते वरी पोइ प्रोग्राम कबो। शुरूआती मां चयो कश्मीर तालुके खां कयूं था। कश्मीर तालुके अंदरि रेवेन्यू क्वार्टर्स आहिनि जेके मुख़्तियारकार ऐं जेको असिस्टेंट कमिश्नर आहिनि, ॿियनि जे लाइ 55 लख रुपया मंज़ूर थिया, जंहिंमां अधु जेके पैसा आहिनि उहे कटिजी बि विया आहिनि, पर ग्राउंड ते हिकु टके जो कमु नाहे थियो। उनखां पोइ अॻिते वधूं था। उनखां पोइ बडाणी अंदरि डिस्पेंसरी मंज़ूर थी वई आहे। उन जी जेका 14 लखनि जी लाॻत सां इहा डिस्पेंसरी मंज़ूर थी आहे, अधु पैसा निकिरी विया आहिनि। बडाणी जा माण्हू हीउ प्रोग्राम ॿुधनि पिया, हू ॿुधाए सही नमूने सघनि था। मां जांच कई आहे, किथे डिस्पेंसरी तयारु थिए थी का ख़बर कान्हे का, पैसा हलिया विया। उनखां पोइ कश्मीर जो अहम टाउन आहे गुडू टाउन, उते हूअं त हर महीने तरक़ियाती कम थियनि था। सॼो शहर जेको आहे त माशाअल्लाह पेरिस लॻल आहे। टोटल 40 घिटियूं आहिनि। 40 घिटियुनि अंदरि जेके टाउन जा पैसा आहिनि उहे ख़र्च त थियनि था हर महीने, पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके स्कीमूं आहिनि पब्लिक हेल्थ खां, ॿियनि खां, बिल्डिंग्स खां, उहे बि थियनि थियूं। ऐं ज़बरदस्त जेको सॼो शहर आहे उहो पेरिस थियल आहे। गुडू जा माण्हू हीअ ॿुधनि पिया, हीअ ॾिसनि पिया वीडियो, उहे सही नमूने ॿुधाए सघनि था त भई 40 घिटियुनि मां केतिरियूं घिटियूं पकियूं थियूं आहिनि, जंहिंमें 60 लख जी स्कीम आहे, 3 लख निकिरी विया। मुख़्तलिफ़ घिटियूं आहिनि, मुख़्तलिफ़ घिटियूं, एतिरियूं लातादाद कोन्हनि जो कंहिं माण्हू खे ख़बर न हुजे। असांजो सॼो बचपन उते गुज़रियो आहे। 40 टोटल घिटियूं आहिनि। 40 घिटियुनि मां हिकु घिटी बि पकी कोन्हे। सॼा शहर जा माण्हू गवाह आहिनि। 60 लख रुपयनि मां 3 लख रुपया निकिरी विया। उनखां पोइ साईं अचूं था, अॻिते वधूं था। कश्मीर तालुको साॻियो ई आहे। सितम ज़रीफ़ इहा हैरान थी वेंदो तव्हां, माना हर कम में करप्शन त थी सघे थी, अलाह जे नाले मस्जिद जे नाले ते बि ईअं आहे। फर्ज़ी मस्जिदूं तयारु ठही वयूं, माशाअल्लाह ज़बरदस्त। दे नूरपुर कचो आहे, उनमें साईं जिते माना कचो आहे उते दरिया जो चाड़ बि थींदो आहे ऐं हर साल उते पाणी बि ईंदो आहे, पर सरकार जा 15 लख रुपया लॻी विया आहिनि। नूरपुर जे कचे में ईदगाह तयारु थी वियो। उन्हनि माण्हुनि खे मुबारक हुजनि जंहिं हाणे चूंडियल नुमाइंदा वरी वोट वठणु घटि में घटि शुक्रिया हुननि जो ज़रूरु अदा कजो। अधु पैसा हिननि जा बि निकिरी विया। कंदकोट तालुको आहे साईं, ठेकेदार बि साहब पाण आहिनि। अमीर गोलाटो साहब 3 लख रुपए जी लाॻत सां टफटाइल साईं जन जे हर स्कीमूं जेतिरियूं बि मंज़ूर थींदियूं इन्हनि साहिबनि खे स्कीमूं मिलंदियूं, छाकाणि त DC साहब जा महिरबान आहिनि ऐं सही नमूने सां जेको हिसोपती आहे उहो ॾियनि था। तंहिंजे करे इन्हनि जे ॻोठ में टफटाइल जी हर महीने हर स्कीम हर साल में ज़रूरत हूंदी आहे, त इहे पैसा बि निकिरी विया टफटाइल। उनखां पोइ साईं तालुको कश्मीर आहे किंजर सां गॾु दे काठगढ़ आहे। उनमें साईं जी मां चवां पियो 3 लख रुपया मस्जिद बि तामीर कराई आहे चूंडियल नुमाइंदनि। इहे काठगढ़ वारा महिरबानी करे पंहिंजे चूंडियल नुमाइंदे साहिबनि जो शुक्रिया अदा ज़रूरु कजो। उनखां पोइ साईं अचूं था कश्मीर तालुको आहे वरी, उनमें 8 लख रुपयनि जी सोलर सिस्टम आहे। जंहिं ठेकेदार साहिबु
जेको आहे त टफटाए लॻराई आहे वरी पुट जे नाले ते, वरी इशाद गोलाटो थिए कुंबड़ी तालको कशमोर में 8 लखनि जो सोलर बि ॻोठ वारनि खे लॻाए ॾिनो अथनि। इहे बि तव्हां ॻोठ वारा जेको आहे इन्हनि खां ठेकेदार साहिब खां बि पुछा कजो ऐं चूंडियल जेको नुमाइंदा आहिनि तव्हांजा जेके वोट ॾींदा उन खां बि पुछा कजो त इहो ठेकेदार ते एॾी महिरबानी छो आहे ऐं उहो जंहिं सोलर खां घटि में घटि ऐं टफटाइल खां जेके माण्हू फ़ाइदो वठंदा उहे ज़रूरु वोट कनि बोतारनि खे। कशमोर तालको दे किंजर में 3 लख रुपयनि जी साईं वरी ॿी मस्जिद, सुभान अल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त, इहा साईं जन मंज़ूर कराई आहे चूंडियल नुमाइंदनि साहिबनि। इहे ॻोठ वारा बि जेको दे किंजर में इहे ज़रूरु शुक्रिया अदा कजो, अलाह जो घर हिन तव्हांखे तामीर कराए ॾिनो आहे। तालको कशमोर साईं खे चवां हिते साईं सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो साहिबु, इहे वोट आहे हिननि जो, तंहिंजे करे इन्हनि ते बि बोतार घणा महिरबान हूंदा आहिनि सियासी बोतार। 3 लख रुपयनि जे हिननि खे ॻोठ में टफटाइल आहे, जेके गोला बिरादरी जा माण्हू इन टफटाइल मां फ़ाइदो वठनि था उहे मोहम्मद सलाह साहिब जे चवण ते, जीअं तव्हां अॻे तव्हांखे खपाईंदो रहियो आहे, हाणे बि तव्हां महिरबानी करे साहब बोतार जे चवण ते वोट ज़रूरु ॾिजो उन्हनि साॻियुनि खे। पर हिन चकर तव्हांखे वरी ॿिए पासे कढियो अथनि, ॾिसजे हाणे तव्हां कहिड़े बोतार जे में इहो छा थियो। उनखां पोइ असीं हलूं था हाणे कंदकोट तालके तरफ़। कंदकोट तालके में साईं जेके बि स्कीम मंज़ूरु थींदियूं DC साहिब जे जेके ऑफिस आहे उनखे ज़रूरु तमामु वधीक हूंदी आहे। कॾहिं उनजी 40-50 लख में ख़ूबसूरत दरवाज़ो जिते माण्हू बेरोज़गारी बुख खां मरनि था, दवाऊं न आहिनि, माण्हू परेशान आहिनि, बदमनी सबबु माण्हू परेशान आहिनि, पर DC साहिब जी ऑफिस माशाअल्लाह ज़बरदस्त हुजणु घुरिजे। 10 लख रुपयनि जो फर्नीचर ज़रूरत हुई, उहो थी वियो। बसि हाणे हालति इहा आहे, माण्हुनि ॻोठनि में वॉशरूम्स न आहिनि, माण्हुनि खे अलाए कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, हिते फर्नीचर, हिते हे नेब हाणे ईंदी कोन 50-40 लख रुपयनि ते। सिंध हुकूमत साईं वारनि जी आहे, हाणे जीअं वणनि कनि 40-50 लख ते कुझु कोई मसइलो ई कोन्हे त एंटी करप्शन त हुनखे कंहिंखे ज़रूरत ई कोन्हे त कंहिं जेको आहे त ज़िले में ई मुदाख़लत करे। कंदकोट तालको वरी ॿियो आहे, ईअं त लातादाद आहिनि, हेॾे जाम मवाद आहे, पर हीअ तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां थो। रियादत अली गोलाटो खां कदर ख़ान गोलाटो खे हिकु ई वक़्तु 2 स्कीमूं, टफटाइल 10 लख रुपया, सोलर सिस्टम 5 लख रुपया, साॻियो ई ठेकेदार जेको हाणे मां कशमोर तालके में चवां पियो उहो वरी उन्हनि जो ई साॻियो इहे फैमिली जा माण्हू आहिनि, इहे 2 मंज़ूरु थियल आहिनि। इन्हनि ॻोठ वारनि खे बि ज़रूरु जेके तव्हांखे टफटाइल मिली आहे ऐं सोलर सिस्टम तव्हां नाले ते पैसा निकिता आहिनि, इहो ज़रूरु महिरबानी कजो, इहे वोट ज़रूरु कजो वरी ईंदड़ हाणे चकर। वरी कंदकोट तालको आहे साईं अलाह वाला चौक खां बिजाराणी वॾेरे जे बंगले ताईं, स्कीम जो नालो बि इहो आहे, हद आहे स्कीम जो नालो आहे, अलाह वाली चौक खां बिजाराणी वॾेरे जे नए बंगले ताईं 50 लख रुपयनि जो साईं टफटाइल बोतार खे बंगले ताईं ॾिनो वियो आहे। ऐं बोतार ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंजो दादलो हूंदो, इहो बि तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। ऐं इहे निकिरी विया आहिनि पैसा, अधु पैसा निकिरी विया आहिनि। हाणे वरी जिते माना माण्हू बुनियादी सहूलियतुनि लाइ परेशान आहिनि, दवाउनि जे लाइ परेशान आहिनि, अस्पतालनि में सहूलियतूं न आहिनि, रोड रस्ता जेके शहरनि जी आबादी आहे उते गिटनि में गंदो पाणी बीठल आहे, पर असांजे वरी जेको आहे त माण्हुनि जिदत आंदी आहे ॻोठनि में, शहरनि में कम्यूनिटी हॉल न आहिनि, पर ॻोठनि में वरी कम्यूनिटी हॉल ॾिना विया आहिनि, जीअं उते माण्हू पंहिंजा कोई तॾा रखी सघनि, को फ़ैसिला थी सघनि। इन बोतारनि ते ॻोठ जे वॾेरनि ते इहा नवाज़िश थी आहे। ऐं जेसिताईं मुंहिंजी मालूमात आहे त कोई हिकु क़िस्म जो कमु न थियो आहे, वधीक ॻोठ वारा ॿुधी वठो, अगरि त तव्हां ठहियो आहे त तव्हांखे मुबारक, पोइ वोट ज़रूरु कजो। कशमोर तालको 15 लख अलीगौर बालाचाणी में कम्यूनिटी हॉल तयारु थी वियो। इहो इन लाइ ठाहिया अथनि जीअं ॻोठ वारा माण्हू उते वेहनि, पंहिंजा फ़ैसिला मसइला ॿिया टिया तॾा कंहिंखे उताक न आहे, इहे सॼा मामलात बिरादरियुनि जा के मामलात हुजनि। शहरनि में सहूलियतूं न आहिनि, पर हे वरी जिदत आहे। कशमोर तालको बंगियाणी मज़ारी 15 लख रुपए कम्यूनिटी हॉल, इहे ॻोठ वारनि खे बि पारत हुजे स्पेशल, जंहिंजे चवण ते कंदा हुआ वोट शोट। हिन चकर अगरि इहो तयारु थी वियो त सहूलियत वठो था त वोट ज़रूरु कजो। कशमोर तालको ॻोठ इकरा जखराणी 3 लख रुपए मालियत सां, इन्हनि ॻोठ वारनि खे बि शाबस आहे, महिरबानी कजो। जीअं बोतारनि जे चवण ते कंदा हुआ, हिन चकर बि स्पेशल महिरबानी कजो, जेके वोट लाइ अचनि शुक्रिया बि अदा कजो न वोट बि ज़रूरु ॾिजो। कंदकोट तालको 3 लख लागत कदर हुसैन गोलाटो कम्यूनिटी हॉल, इन्हनि ॻोठ वारनि खे बि शाबस आहे। तालको कशमोरा वरी ॻोठ गुलाम मोहम्मद बंगवार 45 लख रुपए में कम्यूनिटी हॉल तयारु थी वियो। इन्हनि ॻोठ वारनि खे बि स्पेशल जेको आहे त शुक्रिया अदा करणु घुरिजे, ॻोठ बोतारनि जो, चूंडियल नुमाइंदनि जो। कशमोर तालको पटफीडर शहर में कम्यूनिटी हॉल कोन्हे, पटफीडर ते कम्यूनिटी हॉल ठाहियो आहे 29,87,000 लागत सां, ज़बरदस्त स्कीम। इहे जेके माण्हू पटफीडर ते इन शइ खां जेको आहे त सहूलियत खां फ़ाइदो वठंदा, उहे बि ज़रूरु यादि कनि। स्कीमूं ॿियूं बि आहिनि। वरी ॿिए में वरी तंगवानी तालको 3 लख रुपए लागत में डिस्पेंसरी 4 दीवारी। उन टाइम में जेके सॼियूं स्कीमूं आहिनि इहे 2022 में जेको आहे ॾिनियूं वियूं ऐं जेको आहे त 23 जे चौथे महीने ते मुकमल थियणियूं हुयूं। SDO आहे हिकिड़ो 17 ग्रेड जो हुयो, उनखे इज़ाफ़ी चार्ज ॾेई करे
उनखां नसरुल्ला गुजराणी साहब इहा सॼी महिरबानी कई। हाणे जेके मौजूदु वेठा आहिनि हिननि खे बि फ़ोन करण जी कोशिशि कईसीं त जेको दीवान साहब आहे इंजीनियर आहे उनखे DC साहब खे त भई तव्हां खां इहो पुछाणो कयूं, थोरो पुछी वठूं त बाबा इहो असां वटि जेका मालूमात आहे कागज़ कंहिं कूड़ा त न ॾिना आहिनि असांखे, पर साईं जन कंहिंजो नंबर बंदि आहे त को ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को। बहरहाल इहे सॼियूं स्कीमूं इन्हनि ॻोठनि में थी वियूं, सॼो को ज़बरदस्त तरक़ियाती कम जो ॼार विछाइजी वियो आहे। इहा ज़ुल्म लॻी पई आहे। हीअ माना तव्हांखे रुॻो हिकिड़े सिंध जे हिकु शहर जो मां तव्हांखे ॿुधायो आहे कशमोर ज़िलो आहे उन बाबति ॿुधायो आहे। ऐं अञा हीअ जेको मवादु आहे हीअ इन्हनि खां वधीक आहे, जेको हीअ आहे हीअ इन्हनि खां अञा वधीक आहे। हीअ वरी ॿिए प्रोग्राम में ज़िक्र करे सघिजे थो, पर हालत इहा आहे अगरि हिते इहा सूरत हाल आहे त सॼी सिंध में ईअं आहे त जेके ज़िला आहिनि उहे कंहिं न कंहिं भोतार जे हवाले थियल आहिनि ऐं उते ईअं 40-40, 50-50 छो हाणे नेब ईंदी कोन। हाणे हीअ जेको आहे त मुफ़ाहिमत वारे ट्रैक ते आहिनि, तंहिंजे करे हाणे इहो लुटो फुरो हुकूमत छो इलेक्शन वेझी आहे ऐं उन्हनि वॾेरनि खे नंढनि वॾेरनि खे पैसा बि ॾियणा पवंदा, तंहिंजे करे आम माण्हू त उहे ग़रीब मसइलनि में फाथल आहे, उनखे ज़रूरत ई कोन्हे जो कंहिंजे साम्हूं थी सघे ॻाल्हाए सघे। पर हीअ कशमोर अंदरि हीअ ज़ुल्म जेका लॻी पई आहे, हीअ ज़ुल्म जी जेका नगरी आहे, हिकु त स्कीमूं थियनि थियूं, उहे पैसा तव्हां खायो था, पोइ वरी माण्हुनि खे विढ़ायो था, उनखां पोइ वरी माण्हुनि सां ज़्यादतियूं ज़ुल्म कयो था। हाणे त हालत जी मचो मिनी मार्शल आहे, ख़ासि तौर सेम सॼे ज़िले में आहे, सभु मिज़ाज हिकु जहिड़ो ई आहे। पर हालत इहा आहे कशमोर में को इंजीनियर ऑफिसर आहे, उन कुझु ख़तो किताबत कई आहे त बाबा हिननि भोतारनि हीअ कब्ज़ा कया, हिननि सरकारी मिल्कियतनि ते हे कयो। उन जेको शहर में पुराणी का लीज़ वीज़ हुई, टियों खे बिल्डोज़ कयो अथनि। न तव्हांखे कंहिं अख़बार में ख़बर नज़र ईंदी, न तव्हांखे कंहिं TV चैनल्स ते उहा ख़बर नज़र ईंदी, छाकाणि त ज़िले अंदरि मार्शल लॉ लागू थियल आहे। जेको ॻाल्हाईंदो या त उनजो मथो फाड़ियो वेंदो या उनखे दरपदर कयो वेंदो, कूड़नि केसनि में फासायो वेंदो, बिरादरी जहिड़नि में अटकायो वेंदो या कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे लॾायो वेंदो। इहो सिलसिलो आहे, इहा मार्शल आहे हिन सिंध में। ऐं सिंध जा माण्हू ख़ासि तौर ते जेके नंढा नंढा दानिश्वर अक्सर वेही ज़रदारी खे गारियूं ॾींदा आहिनि, भई सिंध हुकूमत सॼियूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि, सिंध हुकूमत जूं जारी थियल स्कीमूं पैसा आहिनि, कंहिं भोतार जा पैसा न आहिनि, सिंध हुकूमत जा पैसा ॾिनल पैसा आहिनि। तव्हां अगरि एतिरा दानिश्वर आहियो, एतिरा हक़ सच ॻाल्हाइण वारा आहियो, त इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे पहिरियों न पुछाणो कयो त हाणे तव्हांजे ॻोठनि में वोट लाइ ईंदा। सिंध हुकूमत इन्हनि खे पैसा ॾिए थी, हे हिते नानी वेड़ो करे ऑफिसरनि सां मिली भगत करे पैसा हड़प कनि था ऐं असां नंढा नंढा जेके दानिश्वर आहियूं उहे वरी पीपुल्स पार्टी हुननि खे जेका गारियूं ॾेई करे पंहिंजी दानिश्वरी पूरी कयूं था। अगरि असां सच अधु सच न ॻाल्हायूं, उन्हनि जूं कमियूं कोताहियूं पंहिंजी जाइ ते, पर हे असल ज़िम्मेवार असांजा उहे चूंडियल नुमाइंदा आहिनि जिन खे असां कशमोर ज़िले अंदरि वोट ॾेई मोकिलियूं था। उन्हनि खां हाणे पुछण जो वक़्तु आयो आहे, तंहिंजे करे मां तव्हांखे हीउ आगाह कयो आहे त सॼो सिलसिलो थी वियो। अगरि तव्हांजे ॻोठनि में इहे स्कीमूं थियूं त शुक्रिया अदा कजो, न त पुछाणो ज़रूरु कजो। अॼु सुभाणे वरी कंहिं इशू ॿिए कंहिं मामले मुलाक़ात थींदी। अला भाई।